अस्सलाम वालेकुम इरफान। इरफान ॾाढनि ॾींहंनि खां पोइ थिया आहियो। सभ खां पहिरियां ॿुधायो, हिकु तरफ़ बरसाति, महांगाई, वरी हीअ जेको ईद जूं तयारियूं कीअं पियूं हलनि? ॾिसो, आम माण्हू जो जियापो जेको हूंदो आहे, इहे वॾी वॾी ईदा हूंदियूं आहिनि, उन्हनि जो ख़रीद फरोख्त जेके आम माण्हू लोकल माण्हू आहियूं असां, जेके रेड़ी वारा आहिनि, फ्रूटनि वारा आहिनि, आम दुकान वारा आहिनि, उहे चवंदा आहिनि त अलाह करे ईद अचे त असां पंहिंजे बचनि जी रोज़ी कयूं। हिकु तरफ़ इहे बरसाति जेके अलाह ताला जी तरफ़ां इहे असां रहमत सम्झूं, ईअं नथा चई सघूं त का इहे ज़हमत आहे, अलाह ताला जी रहमत ई सम्झूं था असां। ऐं उन खां पोइ जेके आम दुकान वारा आहिनि, उन्हनि जो जियापो जेको हूंदो आहे, ख़ाली जेके वॾियूं ईदूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते हूंदो आहे। त हीअ जेका शहर में ॾिसूं था सिस्टम हले थो, सॼी गप लॻी पई आहे, पाणी आहे, ऐं हे जेके इंतिज़ामिया आहे उन्हनि जी इहा नाइली सम्झो, छो त उन्हनि हिमत हाणे कंहिं बि क़िस्म जा इक़दामात न कया आहिनि। तव्हां यूरोपी यूनियन मुल्कनि में ॾिसो, ॿाहिरि मुल्कनि में ॾिसो, बरसाति अचण खां पहिरियों उहो पंहिंजे सिस्टम खे कंट्रोल में आणींदा आहिनि। ऐं असां वटि हिते उहो चवंदा आहिनि त कंहिं न कंहिं क़िस्म जा शहर खे बोड़ियूं ताकी असां प्रॉफिट ऐं असां मुनाफ़ो कमायूं। हा, राशन मिलंदा रहंदा, ग़रीबनि जा खाईंदा रहंदासीं। अच्छा, ईरान जी जंग ॾिसो, ईरान जी जंग ईअं आहे त हीअ असां मुस्लमान मुल्कनि जे लाइ हिकु सबबु आहे, जेके अमेरिका ऐं इसराइल जा जेके ग़ुलामी करे ऐं पंहिंजो पेट गुज़रंदा कनि। हीअ ईरान उन्हनि खे हीअ माना हिकिड़ो मैसेज थो ॾिसो, अकेले से असां पंहिंजो जेको आहे पंहिंजो दिफ़ा बि करे सघूं था ऐं सॼी दुनिया खे कंट्रोल में आणे सघूं था। ॾिसो त जेके समुंडी रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते ईरान, हाणे त कल्ह हिकिड़ी ताज़ी मां ख़बर ॿुधी जेका चवनि था जेके केबल लॻल आहे, जेका इंटरनेट जी सर्विस आहे दुनिया जी, असां उहा बि मुअतल कंदासीं। त हीअ उन मुस्लमान मुल्कनि खे मैसेज आहे त अकेले सर ईरान सॼी सिस्टम ते उन्हनि जी पाबंदी आहे, तेल कंहिं बि क़िस्म जी कंहिं वापार कोन्हे, पर पोइ बि हू मुस्लमान अकेलो मुल्क थी करे सॼे सिस्टम खे माना पंहिंजे कंट्रोल में आणे ऐं दुनिया खे ॿुधायो आहे त असां ताक़तवर अलाह ताला आहे, अलाह ताला जी मदद असां सां गॾु आहे। बेशक बेशक। आख़िर में त इरफान अॼो के दोस्तनि जे बारे में छा चवंदव? ॾिसो, मौला अली इस्लाम फरमायो आहे त दोस्त हिकु हीरो आहे, हीरे जी काई बि क़ीमत न आहे। जेकॾहिं दोस्त हुजे त उन्हनि जी क़ीमत ई कोन्हे का। पर जे अॼु जे दुनिया में ॾिठो वञे त दोस्ती माना 100 में का चंद माण्हू रहिया आहिनि जेके दोस्ती खे सम्झंदा आहिनि, दोस्ती जो लाज रखंदा। बाक़ी दोस्ती आम ख़ासि करे शहर में ॾिसो त अधु चांहि वारी यारी त घणी थी हले पई। जेकॾहिं 5 दोस्तनि सां वेठो आहे त ज़रूरु हुनजी गिला कंदो, पर मौला फरमायो दोस्त हीरो आहे, हुनजो क़दुरु कयो वञे। पर तव्हांखे हिन जो क़दुरु त न आहे। दोस्तनि जा असांखे ॾाढा ॾुख मिलियल आहिनि, पर असां जेको सम्झंदा आहियूं दोस्ती जो जेको रिश्तो आहे उहो हिकिड़ो वॾो अज़ीम रिश्तो आहे, पर उनखे निभाइण वारा हुजनि त। बाक़ी अॼुकल्ह जी मुनाफ़िकी लॻी पई आहे, ॿुधो साईं, अॼुकल्ह जी मुनाफ़िकी लॻी पई आहे। हर को अधु चांहि जे कढा, कंहिंखे ख़बर न आहे दोस्ती कीअं हलाइणी आहे, भाइरी कीअं हलाइणी आहे, ऐं हर को पंहिंजो पेट लाइ थो भॼे। संगत में बि माना मुंहिंजो कमु थिए, मुंहिंजो पेट भरिजे, भले अॻिलो वञी खॾ में किरे। असांजी नज़र में जेको अॼुकल्ह दोस्त आहे उहो मुनाफ़िक आहे।